ख़बर असां शेयर कंदासीं सांगड़ मां असांजे स्टाफ रिपोर्टर यूनिस अयाज़ जी रिपोर्ट मुताबिक़ त पुलिस डिपार्टमेंट सांगड़ जो बहादुर ऑफिसर यारनि जो यार ऐं मसीह इंसान सरवर जाफ़री ऑपरेशन खां पोइ होश में अची वियो आहे। डॉक्टरनि तरफ़ां बहितरीअ जी ख़ुशख़बरी ॿुधाई वई आहे। उन ख़ुशीअ जे मौक़े ते दोस्तनि ऐं साथियुनि ख़ासि तौर ते सरदार शोएब बिरोही ICU सिविल अस्पताल नवाबशाह में मिठाई विराई ऐं ख़ुशीअ जो इज़हार कयो। अल्लाह पाक खां दुआ आहे त मोहतरम सरवर जाफ़रीअ खे जल्द मुकम्मल तौर ते सिहतयाबी अता फ़रमाए। दोस्तनि पारां अहिड़ी दुआ कई वई आहे। वाज़े रहे त कल्ह सरवर जाफ़रीअ मथां कातलाणो हमिलो कयो पियो हो, जेको सख़्तु ज़ख़्मी थियो, जंहिंखे इस्पताल पहुचायो वियो। इस्पताल में पुलिस डिपार्टमेंट सांगड़ जे बहादुर ऑफिसर यारनि जो यार ऐं मसीह इंसान सरवर जाफ़रीअ जो कामयाबीअ सां ऑपरेशन थियो आहे, जंहिंजी ख़ुशीअ में दोस्तनि साथियुनि ख़ासि तौर ते सरदार शोएब बिरोही ICU सिविल अस्पताल नवाबशाह में मिठाई विराई ऐं ख़ुशीअ जो इज़हार कयो आहे।